Toro tapai toro. Ah. Ah. Boba. Mr. Sahi. Mr. Ralla to halai Ralla. Ah, putra. Chiya, the chiya, what is it? Come down. मुश्किल तो लगे तो को असां जो डांग बोतार मिठल जे डांग के मारे वने कमदार मुखे भी ये तो लगे बाबा साईं पो त असां जो नक सतन राज्यन अगियां कटजी वेंदो पो कंध खणी कंहिं जे अगियां घुमण जड़ा थींदासीं घबराए न कमदार इन जो इलाज मूं वटि आहे हिन साल जी पग मिठल खान ॾे वञण न ॾींदुसि वो बिटाई वो बिटते वतई वो मुझू तो पुजायो वो बिटा जा ओ कलंदर तारी आई चाचा Allah तो भले मालूम नहीं सके हाँ Dar tu dis saja itu masa saya dah saja.
न बना जी दा तू वहीं खानू के वठिया रातो के ये अकेलो छड़े वञा ऐं पोयां वो अची वञनि त मुंची तू परवाह न कर उन ला मां अकेलो ही काफी आ जो को चवाई तो वो कर अदा तू चवी तो तोखे अकेलो छड़े तो वञा पर दिल नथी चवे वंज वक्त बर्बाद न कर वारो कर Dabana? Herta है ना बना? खैरा खैरा पहुंच वे वेणो नहीं दांत के ठिकाने लगाणो आहे दांत हा कंजो आहे दांत रेस मिठल है माराईंदे छा खानो तू भी इन्हीं तो बोली मीरे न बने तो थाई शी थी रो शी किथे आहे दांत अच मुझे पोयां हल हाँ मां बई भार करजी पिया हो गालिन के छद ये दांत ठिकाने लगाइण वा दांत ठिकाने लगी वेंदो पर इहो ॿुधाए मोटाइणो बि आहे या न कोराए शरीर से दांत जी खल भी न मिले भल मिठल के खबर पए त मीर सां सौदो सस्तो न आहे तो सां नबन गॾु हलंदो जे सुबुह ताईं मां ॻोठ न पहुतुसि न त रेस जो शक यकीन में बदिलजी वेंदो ठीक आहे तोखे इजाज़त आहे मां हिन बन दांत खे ठिकाने लॻाईंदा मूंखे ॾे कानू वरी छा थियो जूता मटाया वो जो छबो तू पायो बूट मूंखे ॾे ये पेरे ॾिसण सां ई दुश्मन जो मथो चकराइजी वञे अखियुनि में धूड़ पइजी वञे ॾाढो सियाणो आहे बाकी रहे मिठल खान मिठो चपटियों हो जाए कैप्टन जाकर ताड़ी भी हो जाए बतावे पर ऊपर जो जियो पता नहीं भाषा जो खैर परेल जल्दी पतो लगाए तो या जुरत कई कहे उतारे ये चोरी नाए सीना चोरिया पर परू तो पेरो धुर ते रसाए विंदो किए परू तो पोइ जल्दी कयो टाइम निकरंदो थो वञे जे सिज उभरी वियो न
त पोइ पेरो धुर करण मुश्किल आहे। कमदार हलो मूंखे छॾे आ पेरा ॾेखार। पर ॻाल्हि ॿुध, अच तोखे थॾिया पेर ॾेखारियां थो। जब पोइ बि पेरो धुर ताईं न रसाई त पंहिंजो ख़ैर न सम्झंदा। कमदार ॾेखार थो सही। हलिया हलिया पेरो। ये ॾिठी आओ ये बरेला का ॻाल्हि सम्झ में अचे थी? ॿुधावा दुआ घुरिजे तुंहिंजी। पेरो केॾां वेंदो सिज उभरण खां अॻु में जे परवल तोखे पेरो धुर न करे ॾिनो त मुंहिंजो नालो परवल न आहे। कमदार अच मूंसां हल अचो। ॿुध तकड़ी थो खणे तोखे ॿुधाए त नथो। पेरो ॿाहिरि निकिरंदो अच हुन पासे था रोटे हुन पासे। हा हुन पासे। हल 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 मीर किथां पियो अचे? कमदार ख़ैर त आहे? रैसे पग वारो ढगो रात निकिरी वियो आहे। जवाननि सां पिटाईंदो त इहो अशर थींदो न। हाणे डांद त छा, पर डांद जी खल बि वापसि न मिलंदसि। कमदार जल्दी हलण जी करे खानूअ जे ॻोठ जे माल छिड़ी वियो त पेरो लिकी वेंदो। हल बस पहुचो वारो कर पतो वारो कर। बाबा पानी खा। हाँ बेटा रखो।
बाबा पुलिस छो आई? पंहिंजे घर में बि आई हुई? हाँ बाबा, चवन पिया त दांत गुम थी वियो आहे। दांत वञी अलाए कहिड़ा वण वसाया? दांत काॾे वियो बाबा? अलाए बाबा काॾे वियो? हाणे तूं हीअं कर, ॿकरो न थी त मां वॾे ॻोठां थी अचां। बाबा पुलिस ओॾां वई आहे, तोखे ॿधी न वञे। ॿधी वई त छुटी पवंदुसि, तूं परेशान न थी। मानी खाओ। खावां थो। तू मूंखे इहो त ॿुधाए, ही रातुनि जो रातियूं तूं केॾांहुं हलियो वेंदो आहीं? तोखे भला मुंहिंजी का फिकर आहे या न? तव्हां औरतुनि खे रुॻो पंहिंजी लॻल हूंदी आहे, कॾहिं सुकून सां मानी त खाइण ॾे। अदा नबन अञा न आहे पहुतो। अची वेंदो। भाटर जी अदा। मुंहिंजे वञण खां पोइ रेस जा माण्हू मुंहिंजी पुछा ते त कोन आया हुआ न? न अदा। इहा ग़लती कीअं करे वेठा? ॻोठ में चोरी थिए ऐं मुंहिंजी पुछा ते न अचनि। हर दफ़े ॻोठ मां चोरी थियण वक़्तु असांजो दर खड़काईंदा आहिनि। मूंखे लॻे थो त हिन दफ़े शायदि शर्म खां न आया हूंदा। अबा ये बुढ़ा कम छॾे ॾियो, काथे आज़ार में न अची वञो। बाबा साईं, नांग जी मुंडी चिथण सवाब में शामिल आहे, होॾे कम में न। ॾे ख़बर काथे पहुचाई? दरिया ओकारे आया आहियूं। मूंखे ख़ौफ़ हो त काथे खानू पंहिंजे ॻोठ में। पहिरियां खानो ज़िद करे पियो, पर पोइ मूं सम्झायोमांसि त जेकॾहिं रेस जो शक असां ते वियो त पहिरियां पुलिस तुंहिंजे घर ते छापो हणंदी, तॾहिं वञी मुड़ियो आहे। तोखे ईंदे त कंहिं नाहे ॾिठो न? अदा ज़मीन तां पियो अचां, जंहिं बि ॾिठो हूंदो हुनखे पक थी हूंदी त पाणी थो हुयुसि। पाणी त हले पियो न? हा हा। हाजर जी अदा। तूं ईअं कर, पाणी ते वञ, वञी ॾिस त पाणी हले थो या न। हा अदा। वारो कर, पाणी पीआर। नीड़ीअ में गिरो वटि जाओ त पाणी पीआर। पहिरियों चक्कर आहे जो चोर पेरे वाटी परियल जी अखियुनि में धूड़ विझी विया। रज़ा, पहिरियों थोरो न थी सघियो, इन जो मूंखे बि ॾुख आहे। बाक़ी मां यकीन सां चई सघां थो त चोर केरु आहे। चोर मूंखे साबित करे ॾे परियल, चोर मूंखे साबित करे ॾे। जे मां हिन जो मुहकारो करे हिन ॻोठ में न घुमायो न त पोइ मुंहिंजो नालो मिठल ख़ान न आहे। रज़ा, ईअं कॾहिं थियो ई न आहे जो चोर धरतीअ ते पेरनि जा निशान छॾे वञे ऐं परियल न सुञाणे। रज़ा, ढोर जे पेरनि जा निशान हवा में ई हुया ऐं हवा में खंभे खणी वञण वारो मीर ई थी सघे थो। रज़ा, तूं यकीन सां कीअं थो चई सघीं त चोर मीर आहे? रज़ा, मां चोर जे पेरनि जे निशान मां ई उन जो मुंहुं ॾिसी वठंदो आहियां।
पर किथे तू बताल त नथो वञे दर ते जेके तो पेर ठा उहे त छायल ऐं सैंडल जा हुआ ऐं ॿई पेर लसा हुआ ठीकु आहे ऐं पाण खे जॾहिं मीर मिलियो त हुनखे त बूटो पेर में पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहिजां मां सुभाणे ई मीर वारनि खे घुरायां थो जे चोर मीर आहे त पोइ अॻियूं पोयूं कसरूं कढंदोमांसि मीर आहे मो यो परू भेटींदो पेरा अदारे सॼो न्यापो आयो आहे त कीअं बि करे पेरा भेटी न्यापो मोकिलियो अथई तूं અહીંયા अचर वञो અહીંયા दा तूं मां शहर थो वञा राति इन परूअ खां बि हाल अहवाल वठणो आहे मां सुभाणे वेंदुसि पर दा मुंहिंजे पेरे छा थींदो अञा इन क़ाबिल ई न आहे परू जो तुंहिंजो पेरो खोटे कढे परूअ खे शक आहे मुंहिंजे पेरे ते पक अथसि ठीकु आहे दा ॿुध थोरो चाल मटाए जाई बेफ़िक्र रहो दा अच्छा तेरा चङो अदा माशाल्लाह सम्झा न हा हे वाला मीर अञा कोन पहुतो आहे न्यापो ॾेई आयो आहियां ईंदो हूंदो मीर सां गॾु ॿियो पेर कंहिंजो हो रज़ा चोर नओं थो लॻे आहे मुश्किल पर कोशिश कंदुसि त पहिरों कढी ॾींदो था सलाम बोतार वालेकुम अस्सलाम लॻो हीउ छोकिरो आयो उहो बि पहुची वेंदो तव्हां पंहिंजी कार्रवाई शुरू कयो वारो खंजा तो सफाई करे तो तोरे कमदार पर लगे तो मुंह परते करे करो मुंह परते कर मगर ये दे ट्राई पेरा पर छा थो समझी रज़ा बाना शक आहे परो गोदा बतिया तो चढ़ी वनी से कार्रवाई असी पाणे कंदासीं मूंखे पक्को सबूत घुर्जे सम्झा हुन पेरे लाइ त मां कुझु कोन थो थी सघां बाक़ी ही पेर
सोराना मीर जो ही आहे पर हिन जे लाइ तूं सोराना थो चई हुन लाइ तूं पक नथो ॾी छो हुनरे ते पहिरियों हिक ॿिए जे मथां चढ़े थो चिटो न आहे ही चिटो आहे या पक थी दे पीर मीर जो हा ॿुधारा तॾहिं त मीर नटाए वियो पर केतिरो नटाईंदो वरी सुभाणे रईस मिठल खान पाण खे अलाए छा थो सम्झे हुनखे जवाननि जा हथ लॻा ई कोन हुआ हाणे ख़बर पवंदसि त ॿेली मुल्क में अञा के जवान आहिनि मोटाए ॾांद ॾिसां कीअं थो मोटाए ॾांद हाणे ख़बर पवंदसि त घणे वीह सवा मीर खान सां थो फिटाए मिठल माने घर आहे न अम्मा भैया वहां ते कपड़ा धोण पुपणे त हूंदो घर में न बाबा त रेसी उता कते वियो अरे अब्बा सदको वञई मां हे कम त हिकड़ो कर अच हे पैसड़ा वठो यो वञी खंडरो पती त वठी आणे ॾे न मासी मां दुकान ते न वेंदुसि छो अब्बा दुकानदार जी को तोड़े ओधर बीठल आ छा न अम्मा मारींदी चई भैया घर खे अकेलो छॾे वञ त टंगू भनंदी सां अरे अब्बा मां तुझे घर जो समाव कयां थी न तने मां न वेंदुसि अरे छोरा वॾो कोने भागो आ हाणे हीअं कर जो इत रुपए जी शइ खणी तूं भी वठ जाए ठीक आहे मासी तू दर ते बीह जाए अंदर न वञ जाए कोन थी वञा पई अंदर अब्बा तहां जो कचो सोन पियो घर में मता मां खणी वञा वञ हाणे तू तकड़ो वञ मैची अंदर गई न वञ जाए बरो त तहां के ठाहे थी ॾियां मां मासी अंदर तक आना वही है न छो अब्बा अम्मा जले वही आ त भले सॼो ॻोठु अंदर अचे पर खेरा के दर ते भी बीहण न ॾिजांइ अब्बा अल्लाह हयाती ॾींदुई दुआ कर खैरा जे सिर जो खैर हुजे
बाड़े त मिड़ई पई थी मुंडे सड़े सो पई सड़े बाकी मां त पंहिंजो कम करे वियसि इहो अबा अल्लाह हयाती ॾेई माणे घर अचे त तूं घड़ी खन घर खां टरी वञ जाए हा छो मासी इहो अबा माणे जे मथां थई गए बात जो असर अजायो ईंदी त पादर हणंदई बचड़ा मुंहिंजी सलाह वठे न त जीअं ई तोखे सॾु करई त हीअं बस भॼी वञ जाए असली मोह न ॾिजांसी हाणे मां हलायां थी न बन दांदन जी को तो सुभाणे आ न हा कानू सुभाणे आ पोइ त रस जी मिट्टी पली थी वई छो रस जी मिट्टी पली थींदी कानू हिन साल न त आईंदा साल दुश्मन जी दांगी भञी ॾेखारींदासूं फिलहाल त रस जो दांगीअ सां कानू ज़बान संभाले ॻाल्हाए कानू तड़ड़े कुकड़ फड़कियूं छॾे ॾे ऐं जंहिंजे कुल्हे ते तूं कुॾी थो न उहो कुल ई कढाए छॾींदोसीं पोइ छा कंदे हा हरकत न तूं ग़रीब हिकिड़ो सहे जी खल ई उन खल में रह त सुठो अथई कमदार गुज़ार तूं न ॾे ॻाल्हि सिधी कर ॻाल्हि त ॿुध न ॿुड़ू इहो मीर आयो आहे न त अञा शहर आहे न बुए थरी ठॻिया हे जो कंधुलो ॾिठो छॾे ॾे रस नापो अथव ॿिन्ही भाइरनि ॾे त सुभाणे पहिरीं पहिरां भेट अथव ऐं सुभाणे कहिड़ी हालत में अचणो अथव कमदार सुभाणे दांदन जी पग आहे वरी बि कोशिशि कंदासीं अचण जी उहा पग त तुंहिंजी 12 बजे ख़तमु थी वेंदी ठीकु आहे तव्हां परेल खे विहारे छॾिजो अधा सुभाणे अची वेंदो तव्हां पल खे विहारे छॾिजो अधा सुभाणे अची वेंदो अधा तुंहिंजो नवाब हा अरे ग़रीब जा ॿार कुझु सुधरो सुठो अथव मरी वेंदो जेलनि में सड़ी वेंदो ॿुधाए थो छॾियांव कानू रात परेल जी मेहमानी कानू त बि चई वियो आहे त हिन परेल वाडीअ जी मरमत करणी आहे ये हा ऐसा न चांहि प्यार तबिल ही छा ऐं में तो आना रखिया हुआ पक्किया ने भागी खड़ी वई अल्लाह ई था तो ॾिस ई सब था हेॾा कया अथसि थाल हिते रखियो हो भागो छोरो भी घर जो ख्याल कोन थो करे शाहिद ओ शाहिद मासी सच पई चए त माणे क्या के बाद दियो असर भज पुट भज जेस ताणी बाबा अचे ये छोरो सॼो ॾींहुं गुलेलू खयो वते आहे किथे इहो मार पवे शाहिद छोरो केॾा ओ त चिमनी भागी मां फाती आया पर छॾी नी सांस कोन बी तो ॾिसांस थी समझे जाती नी भागी पने पाण के ओ एढ़ा दी हम जा मौला तो खमा घोरिया एढ़ा दी हम जा अल्लाह तो खमा घोरिया समझे जा तो खमा घोरिया माशा मैं आना पे पचन ॾाढी पे खुश नजर अची खैर ता है अड़ी खैरा जे सिर जो खैर हो जे खैरा सदा ही खुश हुंदी आ ओहो खुशबू तो ॾिसो आनन जी किथां दा थई आना ए आना मुझे बुरसो लाहिंदो आ मां पचाए खाईंदी आहियां तू भी खाईंदी अच्छा न न मु तो मिड़े ही पुछ मई माई तुझे घर तो को कड़ब काने आना वरी अलाई किथां आया जेके तरियो पई खाई चयो मैं ना त मुझो बुरसो लाहिंदो आ आना छो तुझो बुरसो कोन लाहिंदो आ छा गाल बुध खैरा ही आना मुंजान आई मुंजे गा वधी के सियाणी न थी तो हां चइबो त बुरसो है कोन लाहिंदो आ तू लाहिंदी आना हे मार पैस जी ज़बान त ॾिस कीअं थी कड़कड़ हलेस तो भाए माई तो साथ गाल हैणी रवा कोने नफ्स जी त केडी मार पवेस का पक्की है समझियल छा अरे हल हलो महलाए थी हलो अलाए छा थी पाण खे
भाई को ढक्कन में ढुक करे ये जुती लाहे दिया है न दून जी बढ़िया या घर बैठे झेड़ो करना आना मुझे आना हाँ रखियो बैठिया कोकड़ जे हेठाओ अड़ी जो असा के साह कोने छा पाड़े जो हक्वा खाईंदा से देखा रे आसती 2000 तारा मुआ छेड़ा भी आला है न हणी तारा कठी रखया था जड़ल जी बोदार बाबा मीर आवा उन जी का खिदमत चाकरी कर हाज़िर बोदार मीर ता त सिर्फ सदको आ बोदार मीर त असा के सोनो नक वणी छयो सोनो नक रेज़ हर बे खुटको थी पाजो डांत पग में लाए एड़ो को भी बियो डांत लाए जो को तुझे डांत के हाराए मीर हिन साल पग मुझे डांत जी हुंदी भला इहा त ख़बर दे मीर खान डांत रेज़ डांत वयो कुस जी ये समझ त मिठल के डांत जो पुछ भी हथ को नहीं दी जेकरे मिठल जो मानू भी मारजी वने आ न मीर एतरो दुख न थे सा ओए मिठल माठ किए करे हो माठ का थे कई थई न चोटी जा जोर तो लाए वैसा आज पेरा बेटा हुई पर मां न बस वरी सुभाणे पेरा बेटी आए देसी मां परेल जी मेहमानी करे वठंदुसि मीर परेल तुझे पेरे के अख पूरे भी सुञाणे में तो कोई तू छा कंदे परेल जो बंदोबस्त करे वठंदुसि जैम न रात परेल जी मां मेहमानी कंदुसि परेल जी मां मेहमानी कंदुसि मीर आई तो पुराणो खिलाड़ी रेज़ तुझी दुआ घुर्जे बाकी मां वञा वो लाल ही ना है जणियो जेको मीर जे मथा भी है ई परेल वेचारो छा बीहंदो मीर जे मथा परेल के त खंक जी टोकरा मीर जो धक सादो एक ही धक सा जेकरे 16 ॾींहं घट ते सिधो न पयो हुजे मुंहिंजो नालो भी मीर खान ना है ठीक टार्च सी सुनी जी बाबा हमारा टार्च अंदर खंडे वरी कड़ो नओं फडो खड़ो कयो थी तू वही घर जी कर मुके छड़े तो मैं छा तो कया छा न तो कया भले वडो मुड़स मानू थी वियो आ अड़े दुआ कर त खैरा जे सिर दे खैर हुजे न त मानू हिय घोटे छडींदई मोर मां भी चवा तो मुल्क सजो तुझे आसरे पियो हले अड़े हेडे घणा चक्कर चोरा आया थई पादरन हण जे लाए यो शुक्र कर जो मां हुनन के हथ जोड़े मोटाईंदी आया न त ये जगह भनी ते टोडो मंडो करे विहारे वञनिया मैं टार्च रखो मुके दे मां ये कोन मोड़ंदी अरे हेडे हेडे काडे इहो भज भजा लाती थी पानी तो वणा हां गाल कर सुभाणे वरी पेरा बेटा आए छा छो तुझो कम ये कम छडे छो न तो दे मुझी मर्जी जेसी तई पांजू टंगू न भंजराईंदे कोन मुड़ंदे तंजे घरा कोन तो खामा जो टंगू भंजंदा अरे ना हक कजे मथां बीही रहंदे त उहे छडे री देई छा मां चाहि थी छडे दे इन कम के असा जो बनिया बारे में गुजारो थे थो अरे घणी तकरीर न कर माने रखी छड़ जा मां मोटी रो चा अल्लाह खैर कंदई बाकी जेके कम थई न त हिक न हिक दी टंगू पांजू जरूर भंजराईंदे मानी रखी छड़ जाए अलाए कहिड़ो टापो हाणे मुंगो बि वियो विसरी अजर जीअं था
उत त हलूं वरी जी सार न अचो हलो अदा पर परेल ॿाहिर मुश्किल हथ जी जे परेल ॿाहिर हथ न आयो न त पोइ पर दर टपी हलंदासूं जेसीं परेल जी पुठीअ ते पेरनि जा निशान न ठाहींदासूं तेसीं परेल खे ख़बर कीअं पवंदी त जवाननि जे पेरनि जा निशान कीअं ठहंदा आहिनि अदा मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे तुंहिंजे लाइ हुकुम इहो आहे त तूं घर में वेह बाक़ी परेल लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां हलूं अदा हा जेसीं गॾह खे चांड्रह में न चोटबो इहो गॾह सिधो न थींदो हल
मेरा बेटा कंदे हाँ मेरा ओबा मुझे अबंदन तो भागे मुझे माफ कर सुभाणे जे पेर सुञाता ही न तो तुझे घर में गिड़ी जेको तुझो हशर कंदासी वो खुदा तो जाने मुझे तो मुझे माफ कर अञा त तू जी असां खल ई न हिलाती मुंहिंजो पेर सुञाणी हाँ मीर जो पेर सुञाणी हा ॾिस ॾिस गौर सां ॾिस ही अथई मुंहिंजो पेर ॾिस सुञाण जेड़े तेड़े जे बस जी ॻाल्हि न आहे जेको मीर जो पेर सुञाणे तू मुंहिंजो पेर सुञाणी थी मेरे खुदा के मन मुझे माफ कर बस बस हिकु लफ़्ज़ अॻिते न तू मीर जे पेर जी पेरा भेटी कंदे हाँ तू मूंखे सभिनि जे अॻियां वाखो कंदे तो सोचो इहो की ओबा मुझे न मारो मुझे पीड़ा दे तो मगे अरे अरे माता हजे पेरे तो अरे मुझे लगा वच कन्न खोले बुद्धि छॾ अॼु तोखे जीरो इन करे छॾियाई थो त आईंदा अहिड़ी जुरत न कजाए जे बि अहिड़ी जुरत कई त तुंहिंजो लाश कुतनि खे ॾेई छॾींदोसांइ छा थो चई खानू सुबुह थियण खां अॻु इहे नेरनि काफ़ी अथसि न मुड़ियो त काॾे विधो पोइ मां झांदो बि कराए छॾींदासीं उथ हाणे टर 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 न फस्ट जॾहिं साच हल हल जॾहिं हाणे अचे अध राती तेसी त इहे तारा पटिया पिया हुजनि दर में अखियूं अटकायूं वेठा हुजूं न पाण खे को आराम अथसि न असांखे ई सुकून करणो ॾिनई केरु चएसि अरे या हुसैन अरे खैरा जे सिर जो खैर हुजे अरे खैर त आहे परेल हा अरे खैरा 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 अरे हाय हाय अरे ये हालत कहे कही थी अरे वाटर जी कंदी है ना तिरकी पे से पैर मुड़ी पे है तिरकण सां तू बिन्ही जंगन को छो थो पियो मटकाए बाबा बच्चा तो थी वियो आहे न ओ अम्मा बचावा तू के अम्मा ने भोर दे ये अम्मा ने आज के पुलिस वाला सोना जो आवन ये कोन वींदा ओए सेठी जगह मथे करे ई नथो सघे वो मथे त करे छा थी अरे हाणे चुप यकीनानिया या ने लारी असा के यो ता तो ही लगे पंजी लगे बड़ पैजी पोई दे अरे पिट चई त जेकर फलाव खणी पर पो हाणे छा कजे ओचते में अड़ियासे अरे हेडी हालत थी थई तू सदाई माके दुश्मन समझू बैठो आ मां इन्हे करे झलींदी आहे पर जो खणी मुड़े चुप बढ़िया ए मुझे सिर जी त हचा पई थी यार पवई रगो दी पिटी घरों निकल सब को असा की बस पिटी को लायूं वेठियां थी तो सठारे छदियो हां अंदर ठारे अरे बस अल्लाह जगो थाई मोआ ना न मुड़ जाए बाह जाए लट के ये मेल न थींदी छो न थींदी तारीख़ पोइते रखो सिर्फ तुंहिंजे करे तारीख़ न मटाईंदासीं मेल थींदी ऐं अॼु ई थींदी
अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम अस्सलाम मीर खान। रईस जो खैर। मीर खान ता पेरा भेट लाने आयो। अगा कोन था वञो रईस, बीहो मेल ॾिसूं पोइ गॾिजी था हलूं। पर मां मेल ॾिसण न आयो। रईस पढ़ियल बि हिते आ त मां बि हिते आ, ऐं मूंखे यकीन आ त पेरा बि महफ़ूज़ हूंदा। महिरबानी करे असांखे मेल ॾिसण ॾियो, मां अचां थो। ठीकु आहे, मेल ॾिसी पोइ अचो। बेफ़िक्र रहो रईस, वीर एतिरो वयल बि कोन्हे जो मैदान छॾे भॼी वञे। मां पहुची वेंदुसि पेरा बेटी ते। हाँ मूसा खान, हाणे तो खुश आई न। हिन साल जी पग तुझे डांद खे ही मिली। मीर खान ईअं सम्झ त इहा पग मुंहिंजे डांद मथां न, मूं मथां तोई रखी आहे। त मूसा खान हिन पग जो भरम रखजांइ। पग जी ख़ातिर मीर खान सिर ॾेई सघे थो, इहो ज़हन में ज़रूर रखजांइ। पढ़ियल नजर कोन थो अचे। अचे तो वियो अथसि कमदार वठण। कमदार राति में पानी जे वारे ते तिरकण लगी पई हुई, यार पैर मुड़ी तिरकण। अरे मार पैसा लाए के आवाज़ो खोले जो तिरकण लगी पई हुई न। माना त राति पाणी ते वियो तो सौ दफ़ा झलियो अथऊं, राति जो न वेंदो कर पाणी ते। हिकिड़ो अंधो मथा रख बूट सिधो थियल रस्तो में घटि ईंदी काॾी बंदो। हल हल ऐसा ॿाराणियूं ॻाल्हियूं न कर, ॻाल्हि पथरी थी वेंदी। मां चोर न आहियां। अस्सलाम वालेकुम। सलाह पढ़ूं। खणिया ॿारो
बाहर दे अचो साईं हा कमदार पहिरियों ॾियूं था चलो ॾियो पहिरियां पहिरें वारी खे चओ परुअ खे त मूं परते करे मुंह पर ते कर परो अचो ॿियो पहिरां बैठ परो सिधो मुंह कर परो हाणे ॻाल्हि ॿुध ये पेरा अथई हाणे पहिरियों ईअं कढी ॾे जे मखण मां वार कढिबो आहे शाबस